वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ₹2.43 पैसा फ़ी लीटर महांगो कयो वियो, जॾहिं त डीज़ल जे फ़ी लीटर अघ में ₹3.2 पैसा फ़ी लीटर वाध कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत ₹2.43 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े खां पोइ नओं अघु ₹265 थी वियो आहे, जॾहिं त डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में ₹278 महांगो लीटर हूंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जूं नयूं क़ीमतूं राति 12 वॻे खां लागू थी वियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। आम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ₹2.43 पैसा फ़ी लीटर महांगो कयो वियो आहे, जॾहिं त डीज़ल जे फ़ी लीटर अघ में बि ₹3.2 पैसा लीटर वाध कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत ₹2.43 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े खां पोइ नओं अघु ₹265 थी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। अहम ख़बर खान नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ₹2.43 पैसा फ़ी लीटर महांगो करे छॾियो, जॾहिं त डीज़ल जे फ़ी लीटर अघ में बि ₹3.2 पैसा फ़ी लीटर वाध कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत ₹2.43 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े खां पोइ नओं अघु ₹265.45 पैसा कयो वियो आहे।